जी अॼु पाकिस्तान समेत सॼी दुनिया में मज़दूरनि जो आलमी ॾियारो मल्हायो पियो वञे। आलमी ॾियारे जे मौक़े ते सॼी दुनिया में मज़दूरनि जे लाइ आम मोकल जो ऐलान कयल आहे, मोकल कई वेंदी आहे। असीं हिन वक़्तु मौजूदु आहियूं सिंध मुस्लिम सोसाइटी जे वेझो हिकु रोड ते। हिते ही अॼु कमु हली रहियो आहे जेको ॿुधायो पियो वञे त सरकारी कमु आहे, जॾहिं त सरकारी सतह ते ही अॼु मज़दूरनि जे आलमी ॾियारे जे मौक़े ते मोकल हूंदी आहे, पर ही मज़दूर आहिनि जेके मज़दूरी करण ते मजबूर आहिनि। मज़दूर सां ॻाल्हाईंदासीं ऐं पुछंदासीं त उन्हनि खे ख़बर आहे त अॼु उन्हनि जो ॾींहुं आहे या न। आज आपको पता है आज कौन सा दिन है? जी आज है मजदूर डे है हमारा, तो हमें आज भी सुकून नहीं है क्योंकि जितनी महंगाई हो चुकी है ना, हम क्या करें, जाएं तो जाएं कहाँ, क्या करें। अभी आज की छुट्टी थी हमारी तो हम नहीं कर सकते। ये छुट्टी गवर्नमेंट के ऐलान के हिसाब से होती है, गवर्नमेंट के तहत होती है, और ये काम भी शायद गवर्नमेंट का हो रहा है। उन लोगों ने कल आपको नहीं बताया कि आज आपने छुट्टी करनी है, आज कल आप लोगों का दिन है, आप घर पे बैठे। कोई किसी को कुछ नहीं दे सकता। जो आजकल हालात हो चुके हैं ना, ये भी इतनी मुश्किल होगी, इतनी मुश्किल होगी, बस अल्लाह ही है हमारा, और कुछ भी नहीं है। गवर्नमेंट से क्या मुतालबा करेंगे आप, क्या होना चाहिए? गवर्नमेंट से हमें सहूलत है। अभी दिहाड़ी मिलेगी आएंगे तो काम घर पे बच्चे खाएंगे ना। बच्चे अगर घर पे हम नहीं इधर काम पे बच्चे कहाँ से खाएंगे? कितनी दिहाड़ी है आपकी? 1200 रुपये दिहाड़ी है हमारी। 1200 में गुजर सफर हो जाता है? कितनी फैमिली है आपकी? फैमिली 5 बच्चे हैं माशाल्लाह, 5 बच्चे हैं, मियाँ बीबी हैं, 7 अफराद हैं हम लोग। मकान किराया का कहाँ से अफराद पूरी करेंगे हम लोग? तो कैसे गुजर सफर होता है? यानी कि 12 बच्चे हैं, मकान किराए का है, 1200 के हिसाब से तो आपके महीने की 37,000। गवर्नमेंट ने तो कहा हुआ है 40,000 कम से कम। गवर्नमेंट कहाँ दे रही है? घर सचल में जाते हैं, उधर बोला हम लोगों ने बच्चे सचल में पढ़ते बच्चे हमारे, वो जाते हैं जब वही बेनजीर के पैसे आ रहे हैं, बोलते तुम्हारा कार्ड ही नहीं बनेगा, तुम्हारा कहाँ से कार्ड बनाए। एक ॿियो भी मजदूर असां मौजूद आहे, उन सां भी ॻाल्हाईंदासीं। क्या कहना चाहेंगे? आज आपका आलमी दिन है और आप मजदूरी पर हैं। कहना चाह रहा हूँ कि हमारी जो मजदूरी के अंदर इजाफा भी होना चाहिए, गवर्नमेंट को थोड़ा इससे वो भी करना चाहिए कि ताकि जो है ना इस पे गौर करेगा, हमारी मजदूरी के ऊपर थोड़ी हमारी मेहनत मजदूरी बढ़ाई जाए। आज आलमी दिन है हमारा, आज हम मजदूरी कर रहे हैं इसलिए कि बच्चों की खातिर आए हैं, ताकि हमारे बच्चों का पेट पल जाए। अगर आज हम छुट्टी करें तो फिर हमारे घर में फाका खशी हो जाएगी। अच्छा, आप बता रहे हैं आपकी मजदूरी 1200 है, 1200 में फैमिली मेंबर, बच्चों को पढ़ाते हैं आप? जी पढ़ाते हैं। बच्चों को पढ़ाना, घर का गुजर सफर 1200 में मुमकिन हो रहा है? अल्लाह ताला की तरफ से हो रहा है, नहीं तो बहुत मुश्किल से होता है। हम बहुत कोशिश करके अपने बच्चों को भी पढ़ा रहे हैं, अपना भी थोड़ा इधर से थोड़ा उधर से कर कर आके इसमें बस कर जाते, मैनेज होता नहीं, कोशिशों से कर रहे कोई उधार से। गवर्नमेंट से क्या क्या मुतालबा करेंगे? कितनी मजदूरी कम से कम होनी चाहिए आज की महंगाई के हिसाब से? आज की महंगाई के हिसाब से कम 2200 होनी चाहिए, जिसमें हमारा सर्कट चल जाए। मजदूरी शाम को टाइम पे मिल जाती है या वो कोई हफ्ते का 15 दिन? कोई हफ्ते का है, कोई 2 दिन बाद, कोई 3 दिन बाद ऐसे मिलती है। जी जी, ॾिसो से त ही कम सरकारी सतह ते हले थो। मुंहिंजो कैमरा में जेकर तव्हांखे ॾेखारे सघे त ही सॼो रोड लोकल गवर्नमेंट पारां KMC पारां खोटियो वियो आहे। हिते कमु पियो हले, अॼु मज़दूरनि जो आलमी ॾियारो आहे। उन ॾींहं ते बि सरकारी सतह ते मोकल ऐलान बावजूद मज़दूर हिते आहिनि, सरकारी कम जो मज़दूरी करे रहिया आहिनि। वधीक मज़दूर हिते मौजूदु आहिनि, उन मज़दूरनि खां वधीक ॿियनि खां बि हाल अहिवाल पुछंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। तव्हांखे ख़बर आहे अॼु तव्हांजो ॾींहुं आहे, मज़दूरनि जो आलमी ॾींहुं आहे? जी जी, असांजो मज़दूर डे आहे, पर छुट्टी असांजे नसीबनि में न आहे लिखियल यार। छाजे करे नसीबनि में न आहे छुट्टी? तव्हां माना मज़दूरी अॼु साल में हिकिड़ो ॾींहुं मोकल नथो थिए, हिन घर जो गुज़ारो नथो थिए। 1200 रुपया दिहाड़ी आहे, उहा पूरी न थो। हिते होटल जा ख़र्चा 200-300 हिन में खपिजो वञनि, 800-900 रुपया घर खयो वञूं, छा बचत कयूं? उहो बचनि खे ई खारायूं, वरी सुबुह जो ओड़ा ई ओड़ा। हुकूमत खां कहिड़ो मुतालबो कंदो तव्हां लाइ? छा कनि? असांजी दिहाड़ी बस वधाइनि। घणी दिहाड़ी कई वञे? हाँ 15 थो कनि असांजी। 1500। हिकु ॿियो मज़दूर बि मौजूदु आहे, उनखां पुछूं था। दादा तव्हां छा चवणो आहे? तव्हां कीअं था गुज़र सफ़र कयो? अॼु मोकल जो ॾींहुं आहे, मोकल न कई अथव, अॼु बि तव्हां कम ते आहियो? गुज़र सफ़र ॾाढो ॾुखियो थो गुज़रे। जे कमायूं था त खाऊं था, न त बेरोज़गार जे हिसाब सां बुख ते वेहणो थो पए, बच्चा बि बुख ते वेहणा था पवनि। कमायूं था त माना रोज़ी थिए थी, नथा माना मज़ूरी ते वञूं त उहो ॾींहुं बुख ते रहणो थो पए। हिते मज़दूरनि जो चवणु आहे त उन्हनि जी उजरत बि घटि आहे, जंहिं सबबु महांगाई जे हिन दौर में हुननि जो गुज़र सफ़र करणु वॾो मुश्किल आहे। 1200 रुपया उन्हनि खे मज़दूरी ॾिनी थी वञे, उन में 5 खां 6 घर भाती आहिनि। ॿारनि जी बि उन्हनि खे तालीम उन में हासिलु करणी आहे, घर जो गुज़र सफ़र करिणो आहे, घर जो बोरची खानो हलाइणो आहे। असां ॾिसो तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ही जेको अॼु कमु पियो हले, ही सरकारी कमु आहे। सरकारी कम खे अॼु मोकल जे ॾियारे ते मुंहिंजो कैमरामैन तव्हांखे ॾेखारे सघे त ही सभु मज़दूर हिननि खे गवर्नमेंट सतह ते ऐलान आहे त हिननि जी अॼु मोकल आहे,
पर ही पंहिंजे पेट गुज़र जे लाइ मजबूरीअ सबबु अॼु मोकल जे ॾींहुं बि उन सरकारी कम करण ते मजबूर आहिनि। छो जो जेकॾहिं इहे अॼु चवंदा असां मोकल कंदासीं त असां पंहिंजे वेले खाइण जे लाइ बि परेशान थी वेंदासीं, जंहिं करे ही मोकल नथा करे सघनि। जेतोणीकि अॼोको ॾींहुं हिननि जे नाले सां आहे, अॼोके ॾींहं ते गवर्नमेंट सतह ते मुख़्तलिफ़ हंधनि ते के मुख़्तलिफ़ तक़रीबूं बि कोठायूं वेंदियूं आहिनि। थियण त ईअं खपे, हिननि मज़ूरनि खे ॾियाड़ी ॾेई उन तक़रीबुनि में घुराइणु खपे त तव्हांखे ॾियाड़ी बि ॾिनी वेंदी ऐं तव्हां अचो, तव्हांखे उन तक़रीब में शिरकत कंदासीं। उन तक़रीब में हितां जा जेके असांजा नुमाइंदा हूंदा आहिनि उहे वञी करे वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं त कंदा आहिनि, पर रियलिटी बेस ते जेके हितां जा मज़ूर आहिनि, जिन जो हक़ आहे, जिन खे भेटा पेश करणु खपे, उहे अॼु बि अॼोके हिन जे मज़ूर जे ॾींहं ते बि उहे मज़ूरी कनि था। ऐं एयर कंडीशन हाल में जेकॾहिं किथे को सेमिनार थींदो मज़ूरनि जो त उते उहे नुमाइंदा उतां जा जेके चङा हूंदा या जेके एडमिनिस्ट्रेशन जा माण्हू आहिनि, यकीन तौर ते KMC जो कमु आहे, KMC जो हिते को बि अमलियारो कान्हे को। हिते छा अथसि नालो, मज़ूर कमु कनि था, मज़ूर मज़ूरी कंदा, जिन खे मोकल करणु खपे मोकल कोन था कनि। जेके एयर कंडीशन में कमु कंदा आहिनि, जेके हिन जा ठेकेदार हूंदा, जेके हिन जे प्रोजेक्ट जा PD हूंदो, उहे सभु अॼु मोकल था कनि, छो जो उन्हनि जे लाइ मज़ूरी आहे, हक़ीक़ी मज़ूरी शायदि उहे था कनि।